नाज़रीन, उमरकोट खां असां सां रिपोर्ट शेयर कई आहे जेठानंद मटराणी ढील। रिपोर्ट मूजिब पीपी ज़िले उमरकोट तरफां चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी मोहतरम जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, सूबाई सदर सिंध मोहतरम निसार खड़ो साहब जे हुकुम ते पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफां तीन तलवार चौक ते अॼु 10 डिसंबर जुमे जे ॾींहुं 2 बजे मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। रिपोर्ट मूजिब जंहिंमें पीपीएमपीएस सैयद अमीर अली शाह साहब, जनरल सेक्रेटरी माइनॉरिटी विंग सिंध ऐं स्पेशल असिस्टेंट टू सीएम सिंध जनाब पूंजोमल भील, हाजी ख़ालिद सिराज सूमरो, सूफ़ी नवाज़ अली, बुरहानुद्दीन कुंभर, रायचंद भील, पहलाज राय, तालका सदर उमरकोट ऐं पीपी तालकनि ऐं सिटी टीसी ऐं यूसी जे सदर, जनरल सेक्रेटरी ऐं उहिदेदारनि, सभिनी ज़िले विंगनि जा सदर, जनरल सेक्रेटरीज़ ऐं उहिदेदार, अॻवाननि, ज़िले काउंसिल, म्यूनिसिपल कमेटी, टाउन कमेटी, यूनियन काउंसिल जे चेयरमैननि, वाइस चेयरमैननि, काउंसलरनि, जियालनि, वर्करनि, वोटरनि, सपोर्टरनि, भुट्टो जे चाहींदड़नि मुज़ाहिरे में धरणे में शिरकत कई।